नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो पुलिस गुजी इतला ते ढिलिया रोड ते कार में सवार उसामा काइम खानी खे गिरफ़्तार करे वरितो है। उसामा काइम खानी 1 महीनो अॻु हथुंग में खिपरो बस स्टैंड ते बीठल नौजवान शहरियार वल्द अली काइम खानी ते पिस्टल सां फायर करे खेसि क़त्ल करे छॾियो हो, जंहिंजी गिरफ़्तारी लाइ मक़तूल जा वारिस मुसलसल 1 महीने खां एहतिजाज कंदा रहिया। जॾहिं त SHO खिपरो मीर इमदाद तालपुर साफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे चयो त गुजी इतला ते हथुंगो वासी शहरियार उर्फ शहरी काइम खानी के कत्ल में घुर्बल रूपोश जवाबदार उसामा काइम खानी के पिस्टल ऐं 5 गोलियुनि समेत गिरफ़्तार कयो वियो। हिन चयो त उसामा काइम खानी ते कत्ल जी FIR समेत खिपरो थाणे ते झेड़नि जूं 3 FIR दाख़िल थियल आहिनि, जंहिं में हू रूपोश हो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।